KTN न्यूज़ ऐं काविश जे सीनियर शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल में गिरफ़्तार 3 सहूलतकार अदालत में पेश। पुलिस बख्शल उर्फ बख्शू महर, बाबर महर ऐं मुनवर महर खे अदालत में पेश कयो। अदालत टिनी सहूलतकारनि खे 6 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। क़त्ल केस में नामज़द मुख्य जवाबदार शेरू महर ऐं ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस कुझु बि न कयो। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ समूरी सिंध में एहतिजाज जो सिलसिलो जारी। कंदरकोट, खैरपुर, दादू, अठुल समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो। सखर पुलिस जी नाअहली, शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जूं वारसनि खे धमकियूं। पुलिस शहीद सहाफ़ीअ जे वारसनि खे तहफ़्फ़ुज़ बि फराहम न कयो। शहीद जान मोहम्मद महर जे वॾे भाउ चयो आहे त क़त्ल केस जी जांच कंदड़ कंहिं बि ऑफिसर सां सराब्तो नाहे कयो। पुलिस सिक्योरिटी फराहम नाहे कई, अलाह जे आसरे ते वेठल आहियूं। मुल्क में मज़हबी इंतहा पसंदीअ जी का बि गुंजाइश नाहे। मुल्क में कानून जी हुक्मरानीअ ते सौदेबाज़ी न कंदासीं। निगरां वज़ीर आज़म अनवर काकड़ काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त मुल्की ऐं परॾेही सतह ते कयल वाइदनि खे हर सूरत में पाड़ींदासीं। ॼाण आहे त मुल्क मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुक़रर मुदे में पाकिस्तान जी तरक़ीअ जो बुनियाद रखण जी कोशिश कंदासीं। अक़लियतुनि जे हक़नि जो हर सूरत में तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बणायो वेंदो। चूंडूं हर सूरत में मुक़रर वक़्त ते थींदियूं। मैंडेट मिलियो त नवाज़ शरीफ़ ई वज़ीर आज़म थींदो। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त सियासत में मामलनि खे ज़िद सां न पर ॻाल्हि ज़रिए हल करण जी कोशिश करणु घुरिजे। मुल्क खे ॾीवाले खां बचाइण मुंहिंजी वॾी कामयाबी हुई। चूंडुनि में कामयाबीअ लाइ पुरुमीद आहियूं। नथो सम्झां त 2023 जे कानून साज़ीअ खां पोइ नेब तरमीमनि जो जाइज़ो वठी सघूं था। जेकॾहिं पंहिंजे दौर में नेब तरमीमूं केस बाबति फ़ैसिलो ॾेई न सघियुसि त मुंहिंजे लाइ शर्मसारीअ जो सबबु बणिजंदो। चीफ जस्टिस अमृता बंदयाल जा रिमार्क्स। नेब तरमीमनि ख़िलाफ़ PTI चेयरमैन जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान सुप्रीम कोर्ट चीफ जज जस्टिस मंसूर अली शाह फुल कोर्ट जोड़ण जी तजवीज़ ॾेई छॾी। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो आहे त प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून जी मौजूदगीअ में ही केस फुल कोर्ट ॿुधे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून जी मौजूदगीअ में 5 रुकनी बेंच ॿुधणी करे। साइफर केस में PTI चेयरमैन ख़िलाफ़ सीक्रेट एक्ट तहत केस दाख़िल। FIA पारां कुझु ॾींहं पहिरियां अॻूणे वज़ीर आज़म ख़िलाफ़ दाख़िल कयल FIR में ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी शिक 5 खे शामिल कयो वियो। FIA ॼाणायो आहे त PTI चेयरमैन ॼाणे वाणे ॻुझे दस्तावेज़ जो ग़लति इस्तेमालु कयो। जेकॾहिं IBG हाउसिंग सोसाइटी हूंदी त केरु मुक़ाबिलो कंदो? मामले ते पाण मुरादो नोटिस वठी सघूं था। हाउसिंग सोसाइटी चीफ फोरेंसिक ऑडिट केस में चीफ जस्टिस अमृता बंदयाल जा रिमार्क्स। जस्टिस अतर बिनला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त ज़ाहिरी तौर FIA ऐं IB ज़मीनुनि ते कब्ज़नि में मुलविस आहिनि। FIA ऐं IB कंहिं प्राइवेट बिज़नेस में पंहिंजो नालो कीअं इस्तेमालु करे सघनि थियूं। इदारनि जो कमु अवाम जी ख़िदमत करणु आहे, हाउसिंग सोसाइटीज़ हलाइणु नाहे। अपोजिशन जो नामज़द उम्मीदवार अली मर्दान डोमकी बलूचिस्तान जो निगरान वॾो वज़ीर मुक़रर। हुकूमत ऐं अपोजिशन ते ॿधल पार्लियामानी कमेटी अली मर्दान डोमकी जी निगरान वॾे वज़ीर तौरु मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी। नोटिफिकेशन जारी। अली मर्दान डोमकी सुभाणे हल्फ़ खणंदो। पानामा जे IT रिपोर्ट जे वॉल्यूम 10 जारी करण वारी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर। चीफ जस्टिस अमृता बंदयाल जे सरबराही में 2 रुकनी बेंच 22 अगस्त ते ॿुधणी कंदी। अटॉर्नी जनरल समेत ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी। ब्रॉडशीट जी दरख़्वास्त में मुआवज़े जो बि मुतालबो थियल। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द करण लाइ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़रर। चीफ जस्टिस अमृता बंदयाल जे सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 2 रुकनी बेंच 22 अगस्त ते ॿुधणी कंदी। PTI चेयरमैन जो भाणेजो हसन न्याज़ी जिनाह हाउस ते हमले वारे इल्ज़ाम हेठि फ़ौज हवाले। लाहौर पुलिस हसन न्याज़ी बाबति रिपोर्ट लाहौर हाईकोर्ट में जमा कराए छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो त हसन न्याज़ी जिनाह हाउस हमले केस में मुख्य जवाबदार तौरु नामज़द आहे। अदालत पारां हसन न्याज़ी खे वालिद सां हलाइण जी हिदायत।
सिंध हुकूमत गुजर नाले औरंगी ऐं महमूदाबाद नालनि जे मुतासिरनि जे घरनि जी किराए जी मद में रक़म जारी करे छॾी। सिंध जे नाले खाते सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि तहत 1 अरब 24 करोड़ रुपया जारी कया। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री सिंध हुकूमत खे मुतासिरनि खे मुतबादिल प्लॉट ऐं अदावत लाइ रक़म जारी करण जो हुकुम ॾिनो हो। नौकरियां हुनजे माउ वटि ॿियनि भाउनि वटि ऐं ॿिए भाउ वटि भेण वटि केतिरियूं बि नौकरियां हुजनि, पर हिन साईं जे ऐं असद पीर जे कमरे में उहे नौकरियां न वेंदियूं, बसि हे ई नौकरियां हूंदियूं। हिकु मुंहिंजी न्याणी ॿ ॿियूं नौकरियां, असांजूं छोकिरियूं 3 अञा हयात पीर वटि रहियल आहिनि। इन ख़ौफ़ जे करे असां कूड़ा बयान पिया असांखे या न ॾियनि, असांखे न मिली सघनि पीर वटां, उहे असांखे मिलनि पोइ असां ही सचा बयान ॾींदा आहियूं। मुंहिंजे छोकिरीअ जे लाइ सॼा छोकिरा ॿिया उते असद पीर हुननि खे पैसा ॾिना आहिनि, पर मां पैसा न वरिता आहिनि। मां असद पीर खां पैसा न वठंदसि, मां लड़ंदसि, मां धीअ जे बजाए लड़ंदसि। रानीपुर जे पीरानी हवेली में वहशी तशद्दुद में फौत थियल मासूम बाड़ी फातिमा वारिक केस जी जांच जारी। वारसन कत्ल केस में गिरफ्तार असद शाह पारां मोकिलियल पैसा वापस करे छॾिया। इंसाफ करण जो मुतालबो। रानीपुर जे पीर जी हवेली में बेदर्दी सां कत्ल कयल नींगरी फातिमा जे खून सां इंसाफ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज। खैरपुर ऐं दौलतपुर सफ़र में सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि एहतिजाज कयो। पीर असद शाह ऐं ॿियनि जवाबदारनि खे सज़ा ॾियाराइण जो मुतालबो। नौशर फिरोज़ी अदालत रानीपुर जे पीर जी हवेली में कत्ल थियल मासूम बाड़ी फातिमा जी कबरकुशाई लाइ लेटर जारी करे छॾियो। अदालती हुकुम तहत कंडियारो जी मैजिस्ट्रेट जे निगरानी में कबरकुशाई कई वेंदी। अदालती हुकुम बाद मासूम फातिमा जे पोस्टमार्टम लाइ मेडिकल बोर्ड जोड़ियो वियो। बोर्ड में पैथोलॉजिस्ट, फॉरेंसिक मेडिसन जो स्पेशलिस्ट, पुलिस सर्जन ऐं लाॻापियल अस्पताल जो MS या डॉक्टर शामिल हूंदो। सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी रानीपुर वाक़े जी रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में बाड़ी फातिमा खे घरेलू तशद्दुद, बेहुरमती ऐं जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणाइण जो इंकशाफ। सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटीअ जे डायरेक्टर जनरल चयो आहे त सिंध हुकूमत मुतासिर कुटुंब खे कानूनी ऐं अख़लाक़ी मदद फ़राहम कंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शहीद जान मोहम्मद जे क़त्ल ख़िलाफ़ ऐं कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ जस्कम जा मुज़ाहिरा ऐं धरना। दादू, नवाबशाह, कुंडरी, टंडो आदम, दड़ो ऐं ॿियनि शहरनि में जस्कम पारां एहतिजाज कयो वियो। जस्कम अॻवाननि जो चवणु आहे त सिंध में लाक़ानूनियत आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद जे कातलनि खे गिरफ़्तार कयो वञे। सखर में हिंदू पूज पंचायत पारां शहीद जान मोहम्मद महर जी यादि में ताज़ियती मेड़ाको। सीरूराम मंदिर में शहीद जान मोहम्मद महर जी तस्वीरुनि आॾो गुल निछावर करे ॾिया रोशन कया विया। भेटा पेश मुखी ईश्वरलाल, डॉक्टर चमन, डॉक्टर सुरेश, जयराम दास ऐं ॿियनि भेटा पेश कई। मुखी ईश्वरलाल ऐं डॉक्टर चमन लाल चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर सिंध जे मज़लूम तबिके सां गॾु हिंदू बिरादरी जो आवाज़ बि हुयो। जान मोहम्मद महर जे क़त्ल वाक़े सबबि हिंदू बिरादरीअ जे घरनि में बि सोग आहे। बलूचिस्तान जे इलाइक़े डेरा मुराद जमाली में अफ़सोसनाक वाक़ियो। घर मथां बिजली जूं तारूं किरण सबबि 4 भातियुनि समेत 6 ॼणा फौत। घरधणी अब्दुल हई, संदसि घरवारी शबीहा ऐं संदसि 2 पुट हाफ़िज़ अब्दुल कयूम ऐं हाफ़िज़ मोहम्मद अज़ीम फौत थी विया। 60 वरनि जो पीर सन बहराम ऐं अयूब अचल जो शिकार। सोग में शहर पर कोटड़ी मां 2 सॻियूं भेनरूं मुबैना तौर अगवा। पीउ जी फरियाद ते केस दाख़िल। भिटाई कॉलोनी वासण सनम ऐं इकराम मुबैना तौर अगवा कयो वियो। मुखबी नारन जे पीउ फारूक पवर जी फरियाद ते 3 जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो। पीउ पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे धीअरुनि खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। बलीर जे इलाइक़े गुलशन हदीद में बदमनी चोट चढ़ी वई। शहरी गैर महफ़ूज़ बणियल। स्टील टाउन थाणे जी हद में औरतुनि खां फुरजी वारदात जा CCTV फुटेजिस साम्हूं अची विया। फुटेजिस में हिकु फोरू 2 औरतुनि खे यरगमाल बणाए फुर करण बाद फरार थींदे नज़र अची रहियो आहे।